जीअं त अॼु असांजी गॾिजाणी जेका हुई उन में टाउन जी बॉडी जामशोरे टाउन जी बॉडी ठाहिणी हुई ऐं असांजी जेका रहियल ॿ टे उहिदा हुआ तालुके जा त उहे बि पूरा करणा हुआ। इलेक्शन जो ई चवनि पिया पर वरी केॾी महिल ड्रामा वेठा था कनि त असांजी जेका आहे सेंसस रिपोर्ट ठहियल कोन्हे का ऐं सेंसस रिपोर्ट ठहियल आहे हिननि जी पर हिननि जा कुझु जेके आहिनि सुवाल जवाब आहिनि PTI सां उहे पूरा कोन था थियनि। जीअं उहे पूरा थींदनि त हीअ इलेक्शन अनाउंस करे छॾींदा। असीं बल्दियात त हिननि सां विढ़ंदासीं बाक़ी असुल ॻाल्हि आहे प्रिवेंशनल उहा जीअं इलेक्शन ईंदी जीअं ई अनाउंस थींदी त उनजी बि तयारी मुकमिल आहे। फंक्शनली जी चूंडियल नुमाइंदा हुजनि या पुलिस में उहे जेके कारियूं ॾिढूं आहिनि उन्हनि खे हीअ ज़ाहिर करण लाइ तयारु न आहिनि बल्कि उन्हनि खे शटर ॾियण लाइ तयारु आहिनि। उन्हनि खे शेल्टर ॾियो वेठा आहिनि त बाबा उन्हनि खे बचायो। ऐं हींअर बि मूंखे लॻे थो त के ॿ टे माण्हू बचाइण जी कोशिशि में आहिनि, थी सघे थो बचाए बि विया हुजनि। ऐं जीअं हुन चयो आहे त इहो जेको आहे सो शाह साहिब जी लेबॉरेटरी में वेंदो त मां शराब मां माखी ऐं हीअ वरी चरस मां चॉकलेट, हीअ चॉकलेट ठाहींदा हिनखे। GDA जो हिसो हुयो अरबाब साहिबु ऐं उनखां पोइ जेकॾहिं हुन PTI जॉइन कई आहे त उहो अकेलो हो पंहिंजे इलाइक़े में। हुनखे चौधारी घेरो करे विया हुआ, हाणे हुन पंहिंजो उहो घेरो टोड़ियो आहे। हाणे ज़ाहिर आहे हू सिंध में पंहिंजो इतिहाद बि ठाहींदो। जीअं त अॼु असांजे ज़िले सदर सालिम मोहम्मद शाह साहिब जी सदारत हेठि तालका कोटड़ी जी जेका रहियल बाडी हुई उन्हनि जो बि अनाउंसमेंट कयो वियो ऐं उन सां गॾोगॾु तालका कोटड़ी जे असांजे प्रेसिडेंट सदर सदाम हुसैन जमाली साहिबु ऐं जनरल सेक्रेटरी अता अहमद जतोई साहिबु उन्हनि जी महिनतुनि ऐं कावशनि सां ऐं टाउन जामशोरे जी बाडी जो बि अनाउंसमेंट कयो वियो जंहिंमें असांजो प्रेसिडेंट असांजो आज़ाद संजराणी आहे। ऐं असीं इन्हनि मां पोइ उमीद आहियूं इंशाअल्लाह पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल हर महाज़ ते सिंध जे हक़नि जी ख़ातिर आवाज़ु उथारियो आहे ऐं हर मज़लूम ऐं मुस्तक़ माण्हुनि लाइ भरपूर उनजी मददगार रही आहे। असीं ज़िले जामशोरे में इंशाअल्लाह पंहिंजी तनज़ीम साज़ी ऐं वोट बैंक ऐं उन सां खां अलावा ईंदड़ जेका बल्दिया इलेक्शन आहे उन में असां इंशाअल्लाह भरपूर हिसो वठंदासीं। हींअर असांजे ज़िले जामशोरे में तालका UCs ऐं टाउन जूं बाडियूं काफ़ी मुकमल थी चुकियूं आहिनि। हाणे इंशाअल्लाह असांजो जेको क़दम आहे उहो थाणा बुलाखान जी तरफ़ आहे ऐं इंशाअल्लाह असां थाणा बुलाखान जो तालको मुकमल करे ऐं असां पंहिंजे बल्दिया इलेक्शन जी तयारी कंदासीं। असांखे तालके जी ज़िम्मेदारी सौंपी हुई और नेक नियत सां और सचाई सां पंहिंजी पार्टी खे और पंहिंजी पार्टी जे मोहबत सां जेको कमु कंदासीं और तालके जे हर मसइलनि ते समाजी हुजनि बुरायूं हुजनि और असां पंहिंजे भरपूर तरीक़े सां किरदारु अदा कंदासीं। जीअं त अॼु जेको आहे सो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो जेके तालके जी रहियल बॉडी ऐं टाउन कमेटी ऐं उनखां अलावा जेका मेंबर साज़ी कई वेंदी उन ते गौर वीचार थियो ऐं तक़रीबन ही बाडियूं जेके ॿ हुयूं इहे अनाउंस कयूं वियूं ऐं इंशाअल्लाह असां भरपूर कोशिशि करे रहिया आहियूं त बल्दियाती इलेक्शन में असां पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾियूं ऐं इंशाअल्लाह हिन बल्दियाती इलेक्शन में भरपूर रिज़ल्ट मिलंदो डिस्ट्रिक्ट जामशोरे में। ऐं ही जेके बि हितां जा आहिनि मंशियात फरोशन जे जेका सपोर्टर उन्हनि खे हितां भॼाए कढिबो। इंशाअल्लाह हर घर नारा भेज पघारा हूंदा।